जेकॾहिं अव्हां खे कॾहिं राति जो निंड दौरान गोॾनि पेर या ॼंघुनि में तकलीफ़ जो अहसासु थियो आहे त अव्हां खे ख़बर हूंदी त इहो केतिरो दर्दनाक हूंदो आहे। तिबी ॿोलीअ में इन खे चार्ली हॉर्स चयो वेंदो आहे, जंहिंमें अक्सर निंड दौरान गोॾनि खां हेठि हथरनि या पेरनि जे मसल्स में ॾाढो सूर थींदो आहे, जेको खणी कुझु सेकंडनि लाइ हुजे या मिंटनि लाइ ॾाढी तकलीफ़ ॾींदो आहे। तिबी माहिरनि मूजिबि जेकॾहिं इहो सूर 10 सेकंड बि हुजे त ईअं महसूसु थींदो आहे जीअं 20 साल थी विया आहिनि। हूअं इहा तकलीफ़ सुॼागी दौरान वर्ज़िश खां अॻु या बाद में बि थी सघे थी ऐं जिस्म जे ॿियनि हिसनि में बि साम्हूं अचे सघे थी, पर घणो करे इहा राति जो ॼंघुनि जे कंहिं हिसे में थींदी आहे। इन जो सबबु मुकमल तौर ते वाज़े न आहे त इहो छाजे करे थींदो आहे, पर केतिरा ई उनसर इन ॾांहुं इशारो कनि था। वरियनि खां माहिरनि जो इहो सम्झणु आहे त मसल्स जे आकिड़जण, डिहाइड्रेशन ऐं इलेक्ट्रोलाइट्स खां महरूमी जो इहो नतीजो हूंदो आहे, जॾहिं त तहक़ीक़ी रिपोर्टुनि में इशारो ॾिनो वियो आहे त इन जा सबब ॿिया बि थी सघनि था। माहिर इहो सम्झनि था त मसल्स जो इहो आकिड़जण जिस्मानी निज़ाम जे वरी हरकत जो नतीजो हूंदो आहे ऐं इन जो मसल्स सां को वास्तो न आहे हूंदो। इन जो सभ खां आम सबबु मसल्स ते वधीक दबाव या वधीक इस्तेमाल हूंदो आहे। ॿियनि उनसरनि में देर ताईं वेठल रहण, रत जी ख़राब गर्दिश, मख़सूस दवाऊं, सुस्त ज़िंदगी ऐं ज़रूरत खां वधीक सख़्त वर्ज़िश करण बि आहे। ॻोरारियुनि, औरतुनि, एथलीट्स, पीरसन माण्हुनि ऐं थुल्हा माण्हू इन जो वधीक शिकार हूंदा आहिनि। इहो अञा ताईं वाज़े न आहे त चार्ली हॉर्स अक्सर निंड दौरान छो साम्हूं अचे थी, पर माहिर इन हवाले सां कुझु ख़्याल रखनि था। डॉक्टरनि जो चवणु आहे त ॾींहं जे ख़तम थियण ते घणो वेहण, मसल्स खे रखण जो नाक़ुस अंदाज़ ऐं वर्ज़िश जे नतीजे में मसल्स जी थकावट इन जे आकिड़जण जो सबबु बणिजंदी आहे। इन खां सवाइ इहो ॾिसण बि ज़रूरी आहे त निंड दौरान जिस्म जी पोज़ीशन कहिड़ी हुई, जेका आकिड़जण जो सबबु बणिजी सघे थी। जेकॾहिं अव्हां सिधा लेटिया आहियो त पेर हेठि ॾांहुं लटकियल हूंदा त डिघे मुदे जे बुनियादनि ते ॼंघुनि जा मसल्स छिकिजी सघनि था। इन खां बचण जा कुझु तरीक़ा बि आहिनि। सुठियुनि आदतुनि खे इख़्तियार करणु, जीअं स्ट्रेचिंग ऐं मसल्स रोल स्टिक सां सख़्त मसल्स खे ढरो करणु, मसल्स खे पखेड़े उन्हनि जे अफ़ालनि खे मुनासिब तरीक़े सां कमु करण में मदद ॾियण बि शामिल आहे। निंड खां पहिरियां ॼंघुनि, पिञुनि ऐं पेरनि खे स्ट्रेच करणु इन मसइले खां बचाइण में मदद करे थो। जिस्मानी तौर ते सरगर्म रहण बि इन मसइले जो शिकार थियण खां बचाए थो, छो त घणी देर वेहण या कंहिं जाइ ते बीहण मसल्स ते दबाव वधाईंदो आहे। घर ऐं ऑफिस में मुसलसल जिस्मानी पोज़ीशन खे तब्दील करणु इन तकलीफ़ खां बचाए सघे थो, जीअं हर कलाक में कुर्सीअ तां उथी बीहण ऐं कुझु देर वॉक करणु ज़रूरी आहे। जेतोणीकि डिहाइड्रेशन ऐं मसल्स जे आकिड़जण जे हवाले सां तहक़ीक़ी नतीजा मिलियल जुलियल आहिनि, पर इन में को नुक़सान न आहे त मुनासिब मिक़दार में पाणी पीअण जी आदत इख़्तियार कई वञे। तिबी माहिरनि मूजिबि असां यकीन सां नथा चई सघूं त इन सां मसल्स जे आकिड़जण जो को फ़ाइदो थींदो या न, पर यकीनन इहो नुक़सानकार न आहे। सुम्हण जी पोज़ीशन खे एडजस्ट करण सां बि इन मसइले खां छुटकारो मिले थो। जेकॾहिं अव्हां कॾहिं निंड में इन तकलीफ़ जो शिकार हुजो, पेरनि जूं आङुरियूं जिस्म ॾांहुं मोड़ण सां कुझु रिलीफ मिली सघे थो। जेकॾहिं मसल्स में सोज आहे त गरम कपिड़ो, मालिश या बर्फ़ मां बि मदद वठी सघिजे थी। इन खां सवाइ पेर जी तिरियुनि ते सरिहं या ज़ैतून जो तेल हणी मसाज करे सूर ख़तमु करे सघिजे थो।